मज़मून फिज़िक्स क्लास 10 बाब 15 सबक 5 मख्फी फ़र्क़ ऐं EMF में फ़र्क़ डिफरेंस बिटवीन पोटेंशियल डिफरेंस एंड इलेक्ट्रोमोटिव फोर्स। अस्सलाम वालेकुम प्यारा ॿारो, सिंध ऑनलाइन स्कूल में भली कार मां आहियां सनवाला महर। हिन वीडियो में जेको असां अॼु मौज़ू पढ़ंदासीं उहो आहे मख्फी फ़र्क़ ऐं EMF में फ़र्क़, यानी डिफरेंस बिटवीन पोटेंशियल डिफरेंस एंड इलेक्ट्रोमोटिव फोर्स। प्यारा ॿारो, हिन मौज़ूअ खे पढ़ण खां पहिरीं असीं हिन मौज़ूअ जा सिख्या जा मक़सद सम्झंदासीं ऐं हिन जी पहिरीं पाण में चवे थो डिफरेंशिएट क्लियरली बिटवीन पोटेंशियल डिफरेंस एंड EMF, यानी मख्फी फ़र्क़ ऐं EMF विच में फ़र्क़ु बयानु करणु। ॿी पाण में चवे थो रिलेट द प्रैक्टिकल इंपॉर्टेंस ऑफ पोटेंशियल डिफरेंस एंड EMF विथ रियल लाइफ एप्लीकेशंस सच एज बैटरीज, सेल्स, बल्ब्स एंड फैंस। चवे थो त मख्फी फ़र्क़ ऐं EMF जी अमली अहमियत खे रोज़मर्रा जे इस्तेमालनि जहिड़ो कि बैटरियुनि, सेलनि, बल्बनि ऐं पखनि सां ॻंढे बयानु करणु। वाई वी स्टडी दिस, ही असीं छो था पढ़ियूं? इन जे लाइ चवे थो by studying potential difference and EMF we understand that why current flows in a circuit. It explains the difference between actual voltage and maximum voltage. This knowledge is used in making real life devices like bulbs, fans, mobiles and car batteries. It also guides us in designing safe and efficient इलेक्ट्रिकल सर्किट्स। हिन जो मतिलबु इहो आहे त मख्फी फ़र्क़ ऐं EMF जो मुतालियो करण सां असांखे ख़बर पवे थी त करंट सर्किट में छो थो वहे। हीअ ॼाण रोज़मर्रा जे औज़ारनि जहिड़ो कि बल्बनि, पखनि, मोबाइलनि ऐं कारुनि जे बैटरियुनि ठाहिण में बि इस्तेमालु थिए थी। उहा असांखे महफ़ूज़ ऐं काराइता बरक़ी सर्किट ठाहिण में पिणु रहनुमाई करे थी। प्यारा ॿारो, जीअं त असां हिन लेक्चर खां पहिरें वारे लेक्चर में यानी प्रीवियस लेक्चर में असां पोटेंशियल डिफरेंस खे डिस्कस कयोसीं ऐं हींअर असां जेको आहे त हिन लेक्चर में पोटेंशियल डिफरेंस ऐं इलेक्ट्रोमोटिव फोर्स में जेको आहे त फ़र्क़ु मालूम कंदासीं। बेसिकली अक्सर ॿार जेके आहिनि त उहे हिन ॿिनि जेको आहे त टॉपिक्स में मुंझंदा आहिनि, छो त इन ॿिन्ही टॉपिक्स में कुझु सिमिलरिटीज़ आहिनि जंहिंजे करे उन्हनि खे फ़र्क़ु करणु जेको आहे त ॾुखियो लॻंदो आहे। तो सभ खां पहिरीं असां थोरो रिकॉल कयूं था पोटेंशियल डिफरेंस खे, उन खां बाद में असां इलेक्ट्रोमोटिव फोर्स ईंदासीं ऐं उन खां बाद में वरी उन ॿिन्ही जी असां कंपेरिज़न कंदासीं, यानी उन जो असां डिफरेंस कढंदासीं त उन ॿिन्ही जे विच में जेको आहे त डिफरेंस कहिड़ो आहे। सभ खां पहिरीं पोटेंशियल डिफरेंस जे बारे में जेकर असां डिस्कस कयूं त सभ खां पहिरीं असां उन जा कुझु एग्ज़ाम्पल सम्झंदासीं। मिसाल जे तौर ते जेकॾहिं हिकिड़ो तख़्तो आहे मूं वटि ऐं उन जे मथां मां हिकिड़ो बाल रखियो आहे। हाणे तव्हां ॾिसंदा त तख़्तो जेको आहे उहो बिल्कुलु सिधो आहे, यानी जेको असां वटि सरफेस आहे उहो स्मूथ आहे, सिधो आहे, उन में जेको आहे त ॿिन्ही साइड्स खां कोई बि डिफरेंस कान्हे को। हाणे अगरि जेकॾहिं मां इन तख़्ते खे या हिन सरफेस खे थोरो टिल्ट कयां, थोरो टेढ़ो कयां त छा थींदो त बाल जेको आहे उहो हेठे तरफ़ जेको आहे त मूव थींदो। ठीकु आहे, हाणे इन मतिलबु छा थियो त हिन पहिरें वारे सेटअप में असांजो जेको तख़्तो हुयो उहो बैलेंस हुयो, इक्विलिब्रियम पोजीशन में हुयो, तॾहिं जेको आहे त बाल बि जेको आहे त रेस्ट वारी हालत में हुयो, उहो बि इक्विलिब्रियम पोजीशन में हुयो। उन खां बाद में जॾहिं मां हिन तख़्ते खे थोरो टिल्ट कयो, थोरो टेढ़ो कयो, त छा थियो त हिकु साइड ते पोटेंशियल वधी वियो ऐं ॿी साइड खां पोटेंशियल घटिजी वियो। हाणे जंहिं तरफ़ खां पोटेंशियल घटियो उन तरफ़ जेको आहे त बाल मूव करणु शुरू कंदो, यानी हाई पोटेंशियल खां लो पोटेंशियल जे तरफ़। हाणे उन खां बाद में हिकिड़ो ॿियो मिसाल खणूं था असां। मिसाल जे तौर ते मूं वटि जेको आहे त ॿ थाम आहिनि ऐं ॿिन्ही में जेको आहे त पाणी भरियल आहे। हिकिड़े थाम में पाणी घटि आहे ऐं ॿिए थाम में पाणी जेको आहे त उहो कुझु ज़्यादा आहे। हाणे मां छा थो कयां त इन ॿिन्ही थामनि खे पाण में कनेक्ट थो कयां कंहिं पाइप जे ज़रिए। हाणे छा थींदो प्यारा ॿारो, तव्हां ॾिसंदव त हीउ जेको पाणी आहे जेको वधीक आहे उहो मूव करणु शुरू कंदो घटि वारे तरफ़। उन खां बाद में छा थींदो त कुझु देरि खां बाद में जॾहिं ॿिन्ही थामनि में पाणी जी लेवल हिक करे थी वेंदी त पाणी जेको आहे त उहो फ्लो थियणु बंदि कंदो, यानी पाणी न जेको आहे त हिन थाम मां हिन थाम में वेंदो, न हिन थाम मां हिन थाम में वेंदो। पाणी जेको आहे त उहो फ्लो किथां पियो थिए, जंहिं थाम में वधीक हुयो, ऐं फ्लो काॾे पियो थिए, जंहिं थाम में घटि हुयो। ऐं उन खां बाद में बाल वारे एग्ज़ाम्पल में बि असां सम्झोसीं त बाल वारे एग्ज़ाम्पल में बि छा हुयो त बाल काॾे पियो मूव थिए, हाई लेवल खां लो लेवल जे तरफ़, ऐं पाणी बि हाई लेवल खां लो लेवल जे तरफ़। ठीकु आहे, त हाणे जेकॾहिं असां इन में वरी असां चार्जिस जो ज़िक्र कंदासीं प्यारा ॿारो, त चार्जिस में बि असांजो सेम कॉन्सेप्ट यूज़ थिए थो।
ठीकु आहे। जेकॾहिं असां बैटरी जी ॻाल्हि कंदासीं त बैटरीअ जो हिकिड़ो जेको टर्मिनल हूंदो आहे उहो हाई पोटेंशियल हूंदो आहे ऐं ॿियो टर्मिनल जेको हूंदो आहे उहो असांजो लो पोटेंशियल हूंदो आहे। ठीकु आहे। चार्जिस जेको आहे त कीअं फ्लो कंदियूं आहिनि, हाई पोटेंशियल खां लो पोटेंशियल जे तरफ़, त यानी पॉज़िटिव टर्मिनल खां नेगेटिव टर्मिनल जे तरफ़, जंहिंखे असां जेको आहे कन्वेंशनल करंट बि चऊं पिया। हाणे अगरि जेकॾहिं हिते असां ॻाल्हि कयूं प्यारा ॿारो चार्जिस जी, त मिसाल जे तौर ते जेकॾहिं असांजूं चार्जिस पॉज़िटिव टर्मिनल खां नेगेटिव टर्मिनल जे तरफ़ मूव थियूं करनि, त हिते मिसाल जे तौर ते असांजूं 4 चार्जिस जेको आहे मौजूदु आहिनि ऐं हेॾे बि असांजूं जेको आहे 4 चार्जिस जेको आहे मौजूदु आहिनि। हाणे ही 4 जेके चार्जिस आहिनि उहे जॾहिं हिन तरफ़ मूव कंदियूं त ही जेके चार्जिस आहिनि उहे हिन चार्जिस खे जेको आहे न्यूट्रलाइज़ करे छॾींदियूं। मतिलबु छा थींदो त हिते जेको आहे असांजो इक्विलिब्रियम क्रिएट थी वेंदो। ठीकु आहे। यानी ही चार्जिस ॿिए चार्जिस खे छा कंदियूं, बैलेंस में आणींदियूं। ठीकु आहे। हाणे जॾहिं बैलेंस में आणींदियूं उन खां बाद में जेको आहे त असांजो जेको करंट आहे उहो फ्लो न थियणु घुरिजे, छो त जेके असांजूं चार्जिस हुयूं हाई पोटेंशियल खां लो पोटेंशियल जे तरफ़ वयूं ऐं उन्हनि उते जेको आहे त हिक ॿिए खां पाण बैलेंस करे छॾियो, न्यूट्रलाइज़ करे छॾियो। त हाणे छा थींदो त असांजो करंट जेको आहे त उहो फ्लो न थियणु घुरिजे चार्जिस जे जेको आहे त न्यूट्रल हुजण जे करे। पर जेकॾहिं असां ॾिसंदासीं प्यारा ॿारो त असांजे सर्किट में जेको आहे त करंट लगातार फ्लो थींदो आहे। ठीकु आहे। हाणे इहो जेको सर्किट असांजो कंप्लीट थियल आहे, यानी जेकॾहिं असां ॾिसूं त असांजो जेको सर्किट आहे उहो हिन तरीक़े सां क्लोज़ सर्किट आहे। हाणे छा थो थिए त चार्जिस जेके आहिनि त उहे असांजो जेको आहे त पॉज़िटिव टर्मिनल खां निकितियूं, उन खां पोइ जेको आहे त काॾे वयूं, नेगेटिव टर्मिनल जे तरफ़। हिते असां बल्ब लॻायो आहे ऐं बल्ब असांजो जेको आहे त लगातार जेको आहे त ग्लो करे थो, लगातार हलंदो आहे। त इन जो मतिलबु छा थियो त का शइ अहिड़ी आहे जेका चार्जिस खे मूव कराए थी हिक पॉइंट खां ॿी पॉइंट जे तरफ़। ठीकु आहे। त हाणे अहिड़ो कमु जेका चार्ज जेको आहे त हिक पॉइंट खां ॿी पॉइंट जे तरफ़ मूव करण वक़्तु करे, इन कम खे असां चवंदासीं जेको आहे त पोटेंशियल डिफरेंस। जेकर इन जी असां डेफिनेशन खे ॾिसूं त डेफिनेशन असां कीअं लिखंदासीं, इन जे लाइ चवे थो द अमाउंट ऑफ वर्क डन इन मूविंग a unit positive charge from a high potential to a low potential in an external circuit। चवे थो त कमु जेको हिकु यूनिट चार्ज खे हिकु जॻह खां यानी घटि पोटेंशियल खां ॿी जॻह ते यानी वधीक पोटेंशियल ते पहुचाइण लाइ कयो वञे त उनखे मख्फी फ़र्क़ सॾिजे थो। त यानी अहिड़ो कमु जेको चार्ज खे हाई पोटेंशियल खां लो पोटेंशियल जी तरफ़ कमु कराए, अहिड़ो कमु जेका चार्ज जेको आहे त हाई पोटेंशियल खां लो पोटेंशियल जे तरफ़ करे। ठीकु आहे। उनखे असां छा चवंदासीं, मख्फी फ़र्क़। ऐं उन खां बाद में प्यारा ॿारो हिकिड़ी ॿी ॻाल्हि सम्झो त ही जेको आहे त एक्सटर्नल सर्किट में थो थिए। ॾिसो इहा तार असांजी कनेक्ट आहे कंहिंसां, हिन बैटरी सां, या हिन सर्किट में बि तव्हां ॾिसो त हिते जेको आहे त असांजी बैटरी कनेक्ट आहे ऐं ही जेको आहे त असांजो एक्सटर्नल हिकिड़ी सर्किट आहे ऐं इन एक्सटर्नल सर्किट में जेको आहे त असांजो करंट जेको आहे फ्लो थो थिए, चार्जिस जेको आहे त फ्लो थींदियूं आहिनि। यानी चार्जिस जो जेको वर्क आहे उहो इन एक्सटर्नल पाथ में थो थिए। त उन खां अलावा हिकिड़ी ॿी पॉइंट मां तव्हांखे ॿुधाईंदो वञा त जॾहिं असांजूं ही चार्जिस मूव कंदियूं त असांजी कुझु न कुझु एनर्जी जेको आहे त उहा जेको आहे त डिस्पर्स थींदी, यानी असांजी कुझु न कुझु एनर्जी जेको आहे त ख़ारिज थींदी। हाणे उहा एनर्जी तव्हां ॾिसंदव त कहिड़े फॉर्म में ख़ारिज थी थिए। मिसाल जे तौर ते जेकॾहिं असां हिकिड़ो बल्ब हिते कनेक्ट कयो आहे ऐं असांजूं जेके चार्जिस आहिनि उहे हीअं मूव थियूं करनि, त थोरी देरि खां पोइ तव्हां ॾिसंदव त बल्ब जेको आहे त उहो गरम थी वेंदो। हाणे इहो गरम छो थो थिए त असांजी हीअ जेका एनर्जी आहे उहा कुझु न कुझु ख़ारिज थिए थी, यानी पोटेंशियल डिफरेंस में असांजी एनर्जी कुझु न कुझु ख़ारिज। ऐं उन खां पोइ पोटेंशियल डिफरेंस में करंट जेको आहे त फ्लो करे थो। जॾहिं चार्जिस मूव करनि थियूं इट मीन्स त पोटेंशियल डिफरेंस मौजूदु आहे। अगरि चार्जिस मूव न कंदियूं त माना पोटेंशियल डिफरेंस न आहे। ठीकु आहे। छो त पोटेंशियल डिफरेंस जे करे ई असांजूं चार्जिस जेको आहे त मूव कंदियूं आहिनि हिकु पॉइंट खां ॿी पॉइंट जे तरफ़, हाई पोटेंशियल खां लो पोटेंशियल जे तरफ़। ठीकु आहे। उन खां बाद में प्यारा ॿारो हींअर असीं हलूं था वरी इलेक्ट्रोमोटिव फोर्स जे तरफ़, जंहिंखे असां शॉर्ट में ईएमएफ बि चऊं था। तो प्यारा ॿारो ईएमएफ खे असां जेको आहे त सम्झण जी कोशिशि कयूं था। मिसाल जे तौर ते ॾिसो हीअ असां वटि हिकिड़ो सर्किट आहे, पर ही क्लोज़ सर्किट आहे। हाणे क्लोज़ सर्किट में जीअं त असां पढ़ी आयासीं त असांजूं जेके चार्जिस आहिनि उहे हाई पोटेंशियल खां काॾे थी वञनि, लो पोटेंशियल जे तरफ़। हाणे जॾहिं चार्जिस असांजूं हाई पोटेंशियल खां लो पोटेंशियल जे तरफ़ अचनि थियूं त जेको आहे असांजूं जेके चार्जिस आहिनि उहे असांजूं जेको आहे त न्यूट्रल थियणु घुरिजनि। यानी मिसाल जे तौर ते जेकॾहिं असांजूं हिते 50 चार्जिस आहिनि उहे मूव करे असांजूं हिन लो पोटेंशियल जे तरफ़ आयूं त उहे 50 चार्जिस असांजूं हिते न्यूट्रल थियणु घुरिजनि। हाणे जेकॾहिं असां प्रैक्टिकली ॾिसंदासीं त प्रैक्टिकली तौर ते हीउ जेको बल्ब आहे उहो असांजो लगातार ॿरे थो। इन जो मतिलबु इहो आहे त असांजूं जेके चार्जिस आहिनि उहे
जेको आहे त मुसलसिल फ्लो करनि थियूं, यानी करंट असांजो मुसलसिल फ्लो करे थो। पर हाणे असां वटि हिकिड़ी ॿी पॉइंट आहे, इहा उहा आहे त मिसाल जे तौर ते जेकॾहिं असांजूं चार्जिस हिते अचनि थियूं त पोइ छा थो थिए त हीअ जेका बैटरी आहे उहा हिन लो पोटेंशियल चार्जिस खे हिन लो पोटेंशियल वारी पॉइंट खां जेको आहे त पुश करे थी, धिको ॾिए थी किथे, पोइ हिन हाई पोटेंशियल जे तरफ़। माना ईअं खणी चऊं त हीअ जेका बैटरी आहे उहा हिकिड़े जेको आहे त वाटर पंप जो कमु करे थी। जीअं पाणीअ जो जेको आहे त पंप हूंदो आहे, उहो छा कंदो आहे, उहो जेको आहे त लो पोटेंशियल खां हाई पोटेंशियल जी तरफ़ पाणीअ खे मूव कराईंदो आहे। ठीकु आहे, त अहिड़े नमूने सां जेकॾहिं असां हिते ॻाल्हि कंदासीं प्यारा ॿारो, त हिते जेका असांजी बैटरी आहे उहा छा थी करे, चार्जिस खे पंप थी कराए। कहिड़े तरफ़ थी पंप कराए, लो पोटेंशियल खां हाई पोटेंशियल जी तरफ़। हाणे मतिलबु छा थी करे, उन चार्जिस खे एनर्जाइज करे थी, यानी चार्जिस खे एनर्जी थी ॾे। अगरि जेकॾहिं असां हिते इलेक्ट्रोमोटिव फोर्स जे नाले खे ॾिसूं प्यारा ॿारो, त हिते लफ़्ज़ जेको आहे उहो फोर्स लॻल आहे। ठीकु आहे, पर हक़ीक़त छा आहे, हक़ीक़त में असांजो इहो फोर्स न आहे, इहा हिकिड़े क़िस्म जी एनर्जी आहे। पर उहा किथे आहे, उहा असांजी हिन इंटरनल सर्किट में आहे, एक्सटर्नल सर्किट में न। हाणे इनखे असां हिन तरीक़े सां बि सम्झी सघूं था। मिसाल जे तौर ते ॾिसो त असां वटि हिकिड़ो ही ओपन सर्किट आहे, हीउ त असांजो क्लोज सर्किट थी वियो, जंहिंमें करंट असांजो फ्लो करे थो, यानी चार्जिस फ्लो करनि थियूं। पर जेकॾहिं असां हाणे ओपन सर्किट खे ॾिसंदासीं त ओपन सर्किट में जेकॾहिं असां चार्जिस खे ॾिसंदासीं त हिन पॉइंट ते असांजो ही जेको आहे त लोअर पोटेंशियल आहे, हाई पोटेंशियल आहे। हाणे जेकॾहिं असां वोल्टमीटर खणी करे हिन बैटरी जो करंट मालूम करणु चाहियूं, हिन जो पोटेंशियल मालूम करणु चाहियूं, त पोइ असां जेको आहे त सिर्फ़ु वोल्टमीटर जेको आहे उहो हिन जे पॉज़िटिव टर्मिनल ऐं नेगेटिव टर्मिनल सां ॻंढींदासीं। जेका असांखे उते वोल्टेज नज़र ईंदी, जेके असांखे उते अंग अखर नज़र ईंदा, उहो असांजो जेको आहे त इलेक्ट्रोमोटिव फोर्स हूंदो। हाणे ओपन सर्किट में यानी इलेक्ट्रोमोटिव फोर्स में असांजी काई बि एनर्जी जेको आहे त ज़ाया न थींदी, यानी छाजे करे त ही असांजो इंटरनल जेको आहे त सर्किट में जेका एनर्जी मौजूदु हूंदी, जेको पोटेंशियल डिफरेंस असांजो इंटरनल सर्किट में मौजूदु हूंदो, उहो ई असांजो जेको आहे त इलेक्ट्रोमोटिव फोर्स आहे। ठीकु आहे, पर जेकॾहिं असां इन बैटरी में कोई सोर्स कनेक्ट कयोसीं, कोई सर्किट कनेक्ट कयोसीं, ठीकु आहे, हाणे जॾहिं चार्जिस असांजो हीअं मूव करे ईंदियूं, ऐं पोइ जेकॾहिं असां हाणे हिन पॉइंट ते हिन पॉइंट ते खणी चऊं, या हिन पॉइंट ते खणी असां वोल्टमीटर रखी करे करंट मालूम करणु चाहियूं या पोटेंशियल डिफरेंस मालूम करणु चाहियूं, त पोइ छा थींदो त उते जेका असांखे वोल्टेज मिलंदी उहा असांखे मिलंदी कहिड़ी, पोटेंशियल डिफरेंस वारी। हाणे ईअं खणी चऊं त मिसाल जे तौर ते जेकॾहिं असां ख़ाली बैटरी जेका आहे, यानी नॉर्मल असां जेको आहे त हिकिड़ो सेल वठी आयासीं कंहिं दुकान तां, ऐं उनजी जेकॾहिं असां वोल्टमीटर जे ज़रिए जेको आहे त उनजी असां मेजरमेंट कईसीं, त असां वटि जेको वैल्यू नज़र आयो उहो आयो जेको आहे त 4 वोल्ट। ठीकु आहे, फॉर एग्ज़ाम्पल उन खां बाद में जॾहिं असां इन बैटरीअ सां जेको आहे त कोई सर्किट कनेक्ट कयोसीं, ठीकु आहे, हाणे जॾहिं सर्किट कनेक्ट कयोसीं ऐं उन खां बाद में असां जॾहिं हिन वोल्टमीटर सां जेको आहे त हिननि जो पोटेंशियल डिफरेंस मालूम करणु चाहियोसीं, त पोइ जेको आहे त असांखे जेका वैल्यू मिली उहा मिली 3 जेको आहे त 8 वोल्ट। ठीकु आहे, हाणे उहो जेको डिफरेंस आयो, त हाणे इहो डिफरेंस छाजे करे आयो, इहो आयो असांजो पोटेंशियल डिफरेंस जे करे। ठीकु आहे, छो त असांजी एनर्जी जेका आहे त उहा हिते एक्सटर्नल सर्किट जे करे कुझु कंज़्यूम थी, ऐं हिते जेको असां वटि 4 वोल्ट जेका असांखे मेजरमेंट मिली, उहो हुयो असांजो उहो हुयो असां वटि इलेक्ट्रोमोटिव फोर्स। ऐं हिन जेको आहे त सर्किट में जॾहिं असांखे 3.8 वोल्ट मिली, त उहो जेका वैल्यू हुयो उहो छा हुयो, उहो असांजो हुयो जेको आहे त पोटेंशियल डिफरेंस। पॉइंट सम्झ में अची वई? या असां सिंपली तौर ते हिन तरीक़े सां सम्झूं त मिसाल जे तौर ते जेकॾहिं असांजूं चार्जिस हिन लोअर पोटेंशियल ते पयूं आहिनि ऐं हीअ असांजो हाई पोटेंशियल आहे, त बैटरी छा थी करे, हिन पंप वांगुरु, जीअं पंप हितां जेको आहे त हेठी सतह खां पाणी खणी करे मथी सतह ते जेको आहे त छॾे थो, विझे थो, यानी लोअर पोटेंशियल खां पंप करे थो पाणीअ खे जेको आहे हाई पोटेंशियल जी तरफ़। त बैटरी बि छा कंदी, लोअर पोटेंशियल खां चार्जिस खे पुश कंदी, एनर्जी ॾींदी कहिड़े तरफ़, हाई पोटेंशियल जी तरफ़, जंहिंजे करे जेको आहे त मुसलसिल असांजो करंट जेको आहे हीअं फ्लो थींदो रहंदो सर्किट में। ठीकु आहे, हाणे जेको असांजो इलेक्ट्रोमोटिव फोर्स आहे प्यारा ॿारो, उहो जेको आहे त असांजो इंटरनल सर्किट में हूंदो आहे, ऐं उन खां बाद में जेकॾहिं असां जेको आहे त पोटेंशियल डिफरेंस जी ॻाल्हि कंदासीं, उहो असांजो जेको आहे त एक्सटर्नल सर्किट में हूंदो आहे। ऐं उन खां बाद में जेकॾहिं असां करंट जी ॻाल्हि कंदासीं, त करंट जेको आहे त उहो असांजो क्लोज सर्किट में यानी पोटेंशियल डिफरेंस में मूव कंदो आहे, पर इलेक्ट्रोमोटिव फोर्स में करंट असांजो मूव न कंदो, चार्जिस असांजो मूव न कंदियूं।
हाणे जेकॾहिं असां हिन जी डेफिनेशन जे तरफ़ हलूं त हिन खे असां कहिड़े नमूने सां सम्झंदासीं। हिन में चवे थो अमाउंट ऑफ वर्क डन इन मूविंग अ यूनिट पॉजिटिव चार्ज बाय बैटरी टू मूव इट फ्रॉम अ लो पोटेंशियल टू हाई पोटेंशियल इनसाइड अ बैटरी इज कॉल्ड इलेक्ट्रोमोटिव फोर्स। यानी हाणे चार्ज ते अहिड़ो कमु थो थिए जेको बैटरी थी करे, ठीकु आहे, ऐं बैटरी जेको आहे उनखे किथां मूव थी कराए, लो पोटेंशियल खां हाई पोटेंशियल जी तरफ़। पर असां पोटेंशियल डिफरेंस में छा पढ़ियोसीं त उन में असां जेके चार्जिस हुयूं उहे काॾे पे मूव थियनि, हाई पोटेंशियल खां लो पोटेंशियल जी तरफ़। पर हिते छा आहे, हिते जेको आहे त बैटरी उन चार्जिस खे मूव थी कराए लो पोटेंशियल खां हाई पोटेंशियल जी तरफ़। पर इनसाइड द बैटरी, बैटरीअ जे अंदरि ई, यानी हिते असां जेको आहे त इंटरनल सर्किट जी था ॻाल्हि कयूं, ठीकु आहे, त इन खे असां छा चवंदासीं, इलेक्ट्रोमोटिव फोर्स। ठीकु आहे, यानी बैटरीअ में हिकु यूनिट मस्बत चार्ज खे घटि पोटेंशियल खां वधीक पोटेंशियल ॾांहुं मुंतकिल करण लाइ जेको कमु कयो वेंदो आहे उनखे इलेक्ट्रोमोटिव फोर्स चइबो आहे। हाणे जेकॾहिं असां हिन खे मालूम करणु चाहियूं त हिन जो फार्मूलो असां कीअं लिखंदासीं, हिन जे लाइ असां लिखंदासीं एप्सिलॉन इज इक्वल टू W अपॉन Q। वर्क कंहिं ते थो थिए, साॻियो चार्ज ते, ऐं हिन जो जेको सिंबल आहे उहो आहे एप्सिलॉन। किन जॻहियुनि ते ई बि ॾिनी वेंदी आहे। यानी फार्मूलो जेकॾहिं असां ॾिसंदासीं प्यारा ॿारो त फार्मूलो असांजो जेको आहे त सेम आहे। उन खां बाद में जेकॾहिं हिन यूनिट जी ॻाल्हि कंदासीं त यूनिट असांजो साॻियो ई जेको आहे हिन जो वोल्ट, यानी पोटेंशियल डिफरेंस ऐं इलेक्ट्रोमोटिव फोर्स जो जेको यूनिट आहे उहो सेम आहे, यानी वोल्ट आहे। ठीकु आहे, तो प्यारा ॿारो हींअर असीं जेको आहे त हाणे डिफरेंस मालूम कंदासीं पोटेंशियल डिफरेंस ऐं इलेक्ट्रोमोटिव फोर्स जे विच में। सभ खां पहिरीं डेफिनेशन जे तरफ़ हलूं त इन में चवे थो वर्क डन पर यूनिट चार्ज टू मूव चार्ज बिटवीन टू पॉइंट्स इन अ सर्किट। यानी ॿिनि नुक़्तनि जे विच में हिकु यूनिट चार्ज खे मुंतकिल करण लाइ कयल कम खे असां पोटेंशियल डिफरेंस चवंदासीं। अगरि इलेक्ट्रोमोटिव फोर्स जी ॻाल्हि कंदासीं त हिन में असां ईअं चई सघूं था त मैक्सिमम एनर्जी सप्लाइड पर यूनिट चार्ज बाय अ सेल और बैटरी व्हेन नो करंट इज फ्लो। यानी हिकु सेल या बैटरी पारां हिकु यूनिट चार्ज खे फ्राहम कयल वधि में वधि तवानाई जॾहिं करंट न वहे, तंहिंखे असां जेको आहे त छा चवंदासीं, इलेक्ट्रोमोटिव फोर्स। या असां ईअं खणी चई सघूं था त जेका चार्ज आहे उहा कमु करे हाई पोटेंशियल खां लो पोटेंशियल जे तरफ़, यानी मूव करे हाई पोटेंशियल खां लो पोटेंशियल जे तरफ़ सर्किट में, पर सर्किट कहिड़ो हुजे, एक्सटर्नल। ठीकु आहे, एक्सटर्नल सर्किट में मूव करे उनखे असां चवंदासीं पोटेंशियल डिफरेंस। पर जेकॾहिं असां इलेक्ट्रोमोटिव फोर्स जे केस में ॻाल्हायूं त उन में असां ईअं चवंदासीं त हिकिड़ी चार्ज ते जेको कमु थिए थो बैटरीअ खां, ऐं उहा बैटरी जेको आहे त उन चार्ज खे मूव कराए थी जेको आहे त लो पोटेंशियल खां हाई पोटेंशियल जे तरफ़, पर इंटरनल सर्किट में, पोइ असां उनखे चवंदासीं इहो आहे असांजो इलेक्ट्रोमोटिव फोर्स। उन खां बाद में प्यारा ॿारो जेकॾहिं असां हिन जे सिंबल जी ॻाल्हि कयूं त पोटेंशियल डिफरेंस खे असां V सां शो कंदाऊं ऐं इलेक्ट्रोमोटिव फोर्स खे असां एप्सिलॉन सां शो कंदाऊं, या किन जॻहियुनि ते जेको आहे त E सां बि शो कयो वेंदो आहे। उन खां बाद में हाणे फार्मूले जी जेकॾहिं ॻाल्हि कंदासीं त फार्मूलो ॿिन्ही जो जेको आहे त सेम आहे। ठीकु आहे, ऐं उन खां बाद में हिन में जेको आहे त सिर्फ़ु इहा ॻाल्हि थो करे त फॉर द इंटायर सर्किट इंक्लूडिंग इंटरनल रेजिस्टेंस, ऐं उन खां बाद में यूनिट जी ॻाल्हि कंदासीं त ॿिन्ही जो यूनिट बि जेको आहे उहो सेम आहे। उन खां बाद में वेन मेजर्ड चवे थो त वेन करंट इज फ्लोइंग बिटवीन टू पॉइंट्स, जॾहिं करंट जेको आहे त ॿिनि पॉइंट जे विच में वहंदो पर कंहिं में क्लोज सर्किट में, ठीकु आहे, तॾहिं हिन खे असां मेजर कंदासीं। उन खां बाद में हिन जे लाइ चवे थो वेन करंट इज नॉट फ्लोइंग ओपन सर्किट कंडीशन, जॾहिं करंट न वहंदो यानी सर्किट जेको आहे त ओपन हुजे, खुलियल सर्किट हुजे, उन वक़्तु जॾहिं असां जेको आहे त मेजर कंदासीं जेको आहे त पोटेंशियल डिफरेंस, उहो असांजो जेको आहे त इलेक्ट्रोमोटिव फोर्स। उन खां बाद में चवे थो काज़, यानी सबब छा आहे, चवे थो त इट इज़ द रिज़ल्ट ऑफ इलेक्ट्रोमोटिव फोर्स इन सर्किट। ही जेको आहे पोटेंशियल डिफरेंस छा आहे, इहो रिज़ल्ट आहे सर्किट में, इलेक्ट्रोमोटिव फोर्स जो रिज़ल्ट आहे। ऐं उन खां बाद में इलेक्ट्रोमोटिव फोर्स जे बारे में छा थो चवे, इट इज़ द काज़ दैट प्रोड्यूस पोटेंशियल डिफरेंस इन सर्किट। हाणे चए थो त इहो जेको आहे इहो छा आहे, इहो पोटेंशियल डिफरेंस जो सबब आहे, यानी इलेक्ट्रोमोटिव फोर्स जे करे पोटेंशियल डिफरेंस क्रिएट थो थिए। जेकॾहिं इलेक्ट्रोमोटिव फोर्स न हुजे त पोटेंशियल डिफरेंस क्रिएट न थी सघंदो। उन खां बाद में आख़िरी पॉइंट जे तरफ़ हलूं था ऐं हिते असां जेको आहे हिन जे वैल्यू जे बारे में ॻाल्हि कंदासीं। ठीकु आहे, त हाणे पोटेंशियल डिफरेंस जे वैल्यूज़ जे बारे में जेकर असां ॻाल्हायूं त हिन में चवे थो ऑलवेज लेस देन द इलेक्ट्रोमोटिव फोर्स ड्यू टू एनर्जी लॉस्ट इन इंटरनल रेजिस्टेंस ऑफ सोर्स। जीअं मां तव्हांखे चयो, जॾहिं असां पोटेंशियल डिफरेंस जी ॻाल्हि कंदासीं त पोटेंशियल डिफरेंस हमेशह इलेक्ट्रोमोटिव फोर्स खां लेस हूंदो, घटि हूंदो। जीअं त असां ॻाल्हि कईसीं
त पोटेंशियल डिफरेंस जेको हूंदो उहो इलेक्ट्रोमोटिव फोर्स खां हमेशह घटि हूंदो ऐं उन खां बाद में पोटेंशियल डिफरेंस में जेको आहे त एनर्जी लॉस थींदी हमेशह ऐं उन खां बाद में जेकॾहिं असां जेको आहे इलेक्ट्रोमोटिव फोर्स जे बारे में ॻाल्हाईंदासीं त इन जे लाइ असां चवंदासीं त ऑलवेज ग्रेटर देन और इक्वल टू पोटेंशियल डिफरेंस यानी हमेशह जेको आहे त इलेक्ट्रोमोटिव फोर्स जेको हूंदो उहो पोटेंशियल डिफरेंस खां वधीक हूंदो या बराबरि बि थी सघे थो ठीकु आहे ऐं इन में एनर्जी लॉस असांजी न थींदी तो प्यारा ॿारो मूंखे उमेद आहे त तव्हांखे हीउ जेको टॉपिक आहे उहो सुठे नमूने सां सम्झ में अची वेंदो तो हिन लेक्चर खे हिते असां ख़तमु था कयूं इंशाअल्लाह नेक्स्ट लेक्चर में वरी असां नए टॉपिक सां गॾु मिलंदासीं तेसिताईं अल्लाह हाफ़िज़